कौम न्यूज़ HD चैनल हर जगह हर वक्त। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कौम न्यूज़ सां गॾु मां हासिल मंगल अचो त तव्हांखे ताज़ा तरीन ख़बरूं खां आगाह कंदालूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर दादू फिदा हुसैन पवार जी रिपोर्ट मुताबिक़ सिंधी अदबी संगत शाख फुलजी स्टेशन पारां सिंधी मीडिया ग्रुप जे सॾ ते सिंध जा बेट सिंध जी मिल्कियत जे सरी एट मुशाइरो कोठायो वियो, जंहिंजी सदारत नौजवान शाइर एहसन अबड़ो कई। उन मौक़े ते शाइरनि अदीबनि सुगड़नि ऐं कलम दड़ियुनि पंहिंजे शाइरी पढ़ी सिंध धरती के बेटा पेश कई ऐं दाद हासिल कयो। तकरीब में ज़िले राब्ता सेक्रेटरी मुमताज़ मुस्तफ़ा, दोस्त प्रेस क्लब फुलजी जो सदर शाहनवाज सुमरो, नूरुद्दीन सागर, नदीम कौसर, तनवीर आराइन, लाला ज़ईद सुमरो, रमज़ान पवार, लियाकत नजफी, मनशा कोरे जो फयाज़ मलार, ज़ाकिर खोसो समेत वॾे अंग में शहर हिंदोड़े अर मकतब फ़िक्र जे माण्हुनि शिरकत कई। अॻुवाणनि पंहिंजे तक़रीर में ॻाल्हाईंदे चयो त सिंध जा बेट सिंध जी मिल्कियत आहिनि, जंहिं ते कंहिं बि क़िस्म जो कब्ज़ो ऐं हकमियत बर्दाश्त न कई वेंदी। आख़िर में सिंधी अदबी संगत शाख फुलजी पारां सीनियर आर्टिस्ट डॉक्टर शादाब पवार जे 40 जे मौक़े ते तज़ियती मेड़ा के 31 दिसंबर ते लहंदड़ सिज के शहीद मखदूम बिलावल ते दुआ असां अलविदा करण ऐं 1 जनवरी ते डॉक्टर कुर्बान जतियाल जे वरसी मल्हाइण वारियूं तक करारदादूं मंज़ूर कयूं वयूं। जी शायरी तमाम बेहतर नी मिठी जे हिसाब सां इन धरती जे जीवन से हर शायरी वधती नहीं तमाम बेटन जे हिसाब सां नूरुद्दीन सागर जी तमाम सुठी शायरी तमाम काफी सुठे साहब जेको मजमून पढ़ियो तमाम बेहतरीन लॻो। बेटन मूं पंहिंजी शायरी